बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आबादगार दोस्तों, तव्हां सभु उम्मीद आहे ख़ैरियत सां हूंदो। मौजूदा जेका सूरत हाल हले पई कणिक जी या मस्टर्ड जे किराब जी, उन्हनि जे लाइ आबादगार पुछनि था त असां छा कयूं। आबादगार दोस्तों ॾिसो, सिचुएशन जेका आहे न उहा असांखे कंट्रोल करणी आहे, असांखे उन बारे में सोचणो आहे। माफ़िया या गवर्नमेंट या जेके ॿियूं जेके शयूं इन में इन्वॉल्व आहिनि न, असांजे फ़सुल खे नाकारा करण जे लाइ उन्हनि खे असां कोन था पुॼी सघूं। पहिरीं ॻाल्हि इहा आहे, ठीकु आहे। पर हाणे असांखे छा करणु घुरिजे? बार बार आबादगार सुवाल कनि था, साईं असां छा कयूं? असांखे पंहिंजी प्लानिंग चेंज करणी पवंदी न। असांखे छा करिणो पवंदो? आगाट्रा फसल लॻाईंदासीं, ठीकु आहे। पर प्लानिंग अहिड़ी हूंदी, जेकॾहिं असांजे घर जी रिक्वायरमेंट आहे, मिसाल 4 एकड़ असां पंहिंजे घर जे खाइण जे लाइ कयूं था, त असां कोशिशि कंदासीं 10 एकड़नि मां 4 एकड़ पंहिंजे खाइण जे लाइ, हारी वग़ैरह जे लाइ कयासीं, 2 एकड़ एक्स्ट्रा खाईंदासीं। ॿियो वरी असां प्लान ठाहींदासीं, असां जेको आहे पंहिंजे ॿिए किराब ते, या मस्टर्ड ते अची वेंदासीं, या कंहिं सब्ज़ी ते अची वेंदासीं, या जेकॾहिं असां मिसाल वरी अञा इन खे वरी थोरो अञा सही नमूने सां ॻाल्हायूं था, जेकॾहिं पाण मल्टी किराप्स नथा लॻायूं, जेकॾहिं पाण किराप्स खे सही नमूने माना ॿिया मुख़्तलिफ़ किराप नथा लॻायूं, त असां छा कंदासीं? हिकिड़ो किराप लॻाईंदासीं। जेकॾहिं मिसाल 10 एकड़ आहे, 10 एकड़ वीट था लॻायूं, उन में असां छा कंदासीं त असां कोशिशि करे जेको आहे असां 2 एकड़ 3 एकड़ ॾींदासीं, ॿी असां कणिक कंदासीं स्टॉक। आबादगार पुछनि था, सर स्टॉक कंदासीं त असांखे फ़ाइदो थींदो या न थींदो? साईं ॾिसो, मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, जॾहिं बि इकॉनॉमिक्स जो हिकिड़ो लॉ आहे, जॾहिं बि मार्केट में कंहिं शइ जी तमामु घणी मार्केट में उहा अवेलेबल हूंदी आहे, त उनजो रेट घटि हूंदो आहे। उनजे स्टोरेज जा मसइला हूंदा आहिनि, उनजे जेको आहे माना इहे हूंदियूं आहिनि ॻाल्हियूं, माना सप्लाई जा मसइला हूंदा आहिनि, उनजे रेट जा मसइला हूंदा आहिनि, ट्रांसपोर्ट जा मसइला हूंदा आहिनि। जेकॾहिं का शइ वधीक हूंदी त उहा ईअं सम्झो असां उतां स्टोर बि न करे सघंदासीं, उहा ख़राबु थींदी, ठीकु आहे। जेकॾहिं वधीक मिक़दार में हूंदी रेट घटि हूंदो, जेकॾहिं घटि मिक़दार में हूंदी त उनजो रेट वधीक हूंदो। इन्हनि शयुनि खे सोचो। जेकॾहिं असांजी कणिक मिसाल निकिरी थी वञे, कहिड़नि बि सूबनि ॾे या मुल्कनि ॾे निकिरी थी वञे, सुठे रेट में निकिरे थी, ठीकु आहे। पर हाणे जेका सिचुएशन आहे, रेट सुठो ॾाढो मुश्किल थो लॻे। तव्हां बि पंहिंजा तजिया ॿुधाइजो छा करणु घुरिजे असांखे, छो जो तव्हां बि आबादगार आहियो, मां बि आबादगार आहियां, मां त माफ़िया कोन आहियां न। असां तव्हांखे सलाहूं था ॾियूं, त असांखे तव्हां ॿुधाईंदो तव्हां त असां छा कयूं। मुंहिंजी जेका ज़ाती सजेशन आहे, 15 मार्च खां वेंदे 15 मई ते, अप्रैल मई, इन्हनि 2 महीननि में छा थींदो? सुठी कणिक खपाईंदा माण्हू, ऐं उहा कणिक निकिरी वेंदी या असांजे ज़िलनि में स्टोर थी वेंदी, ठीकु आहे। हाणे जॾहिं तव्हांखे आम दुकान तां कणिक न मिलंदी, त लाज़िमी ॻाल्हि हुनजो रेट वधीक हूंदो, ठीकु आहे न। माना मई खां पोइ तव्हांखे रेट वधीक मिलंदो। जेकॾहिं तव्हां स्टोर था कयो त तव्हांखे बि रेट वधीक मिलंदो। इहा ॻाल्हि सोचण जी आहे, ठीकु आहे। हाणे कोशिशि कयो, या त तव्हां घटि अघ में खपाए छॾियो, या तव्हां 2 महीना सब्र करे स्टोर कंदो, इनशाला तव्हांखे रेट सुठो मिलंदो। ॿी ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं असां मिसाल का प्लानिंग न कईसीं, ठीकु आहे, हिकिड़ो दफ़ो गवर्नमेंट जी हठ धर्मी, गवर्नमेंट जो जॾहिं गुरू टुटंदो न, तेसीं ताईं जेको आहे तव्हांखे इहे 55 अरब रुपया ऐं सब्सिडी प्रोग्राम, हारी कार्ड जा लॉलीपॉप ॾेई इहे तव्हांखे ईअं पिया राज़ी कंदा। तव्हांखे सब्सिडी प्रोग्राम में कहिड़ो फ़ाइदो थियो? न को तव्हांखे DAP जा पैसा टाइम ते मिलिया, न को तव्हांखे यूरिया जा पैसा टाइम ते मिलिया। 10% माण्हुनि खे पैसा मिलिया, उहे असांजा कंहिं कम जा कोन थिया। ऐं हुते मथे ॿुधाए छॾियो त असांजे 55 अरब रुपया असां कमाए माण्हुनि खे जेको ज़बरदस्त कणिक लॻाई आहे। हाणे आबादगार रड़ियूं था कनि। अञा तव्हां सां हालति जेका थींदी काटन किराब में थींदी, वाटर शार्टेज जे हवाले सां, फर्टिलाइज़र शार्टेज जे हवाले सां, क्वालिटी सीड जे हवाले सां, मौसमियात जी तब्दीली जे हवाले सां, इहे शयूं सोचो। उमेद आहे वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो पसंदि थिए लाइक एंड शेयर ज़रूरु कयो।